महफिल थी लगे हिफ़्फ़तहुमुल मलाइका। आमीन। MNA MPA साहब, गवर्नर हैं, वजीर आला हैं, वजीर आजम साहब जी ड्यूटी में, पुलिस, रेंजर्स, फौज, अल्लाह जो कसम था उनका वधी का खुश नसीब है। तो मदीने जे मीर फरमायो जने का कुरान जी या कुरान वारन जी महफिल थी लगे, उन महफिल के रब जा मलाइका कड़ो था चाहे। अज 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 तहांजी ड्यूटी ते मलाइका है, वो खुश नसीब आयो या ना आयो? मलाइका तहांजी ड्यूटी ते है। कुरान जी महफिल बाबरकत महफिल। अज करे तहां कुरान जो तर्जुमो समझो हा, कारी साहब जे तिलावत ते तहांजो रड़ियूं निकरी वजन हा। ला तुशरिक बिल्लाह। कारी साहब एक जगह ते जारे तौहीद बयान कई, तबी जगह ते सरवरे कौनैन सरकार दो आलम के रब फरमायो व रफअना लक ज़िक्रक। महबूब मां तुझो जिक्र बुलंद कयो थम। एक तरफ कारी साहब जे तिलावत जो यो पैगाम हो तो अल्लाह सां गॾु ॿिए खे शरीक न कयो, ऐं ॿिए तरफ यो पैगाम हो तो मदीने जे मीर जे सुन्नत ऐं सीरत जे रस्ते के मजबूती सां पकड़ियो। तहां जे दुनिया ऐं आखिरत जी कामयाबी इन में आ तो अल्लाह सां गॾु के शरीक न कयो। अल्लाह वहदहू ला शरीक लहू, अकेलो रब है। अल्लाह जो को सानी है शानी कौन है, तो मदीने जे मीर जो भी को सानी है शानी कौन है। रब जे कुरान के मोहब्बत सां ॿुधो ऐं इन इत्मीनान ऐं तसव्वुर सां ॿुधो त हिकु अल्लाह जे रहमत जा मलाइका तहां के कड़ो चाड़ियूं बीठा आहिनि। बियो तहां जे मथां रब जी रहमत वॾ फुड़े मींहं वांगुर थी वसे। ऐं टियों कुरान जी महफिल उहा वाहिद महफिल आ सकनत नज़लत अलैहिमुस सकीना। अल्लाह से सुकून नाज़िल थो करे। कसम तव अल्लाह जो जेतरी देर का वेठा आयो दिल ते सुकून अथव या कोन थव? कसम तव अल्लाह जो सही बुधायो। यो कुरान जो एजाज आ। पंहिंजनि बच्चन के कुरान पढ़ायो, कुरान सां ताल्लुक रखो, कुरान वारन सां ताल्लुक रखो। ऐं हे अल्लाह जो खास शुक्र अदा कयो। तुर्की काथे रहियो, काथे मिस्र रहियो, मिस्र खां तुर्की खां सफर करे ए तहां वटि हिते पहुता आहिनि। इहो अल्लाह जो तहां जे मथां एहसान आहे। आख़िर ताईं इन ई मोहब्बत से जमिया वेठा रहो। ऐं कारी साहब जॾहिं हिकिड़ी आयत पूरी करे तो उनके दाद भी दियो। तहां रागन के नचणन के नचणन के माफ़ कजो, तहां उन्हनि के दाद ॾियणु सिखियो आहे। तव्हांखे कुरान वारनि के दाद ॾियणु काॾों थो अचे? पैसा भी उते लुटाईंदव, झुमरियूं भी उते पाईंदव। आयत आयत ते तहां जी ज़ुबान ते सुभान अल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाहु अकबर, ला इलाहा इल्लल्लाह की सदा हुजे, ताकि मेहमानन के भी एहसास थे असां जो सफर सजायो। मां जलसे जे मुंतजिमीन के घणी देर वेहा हां, मुझी दिल चे थी तो मां कुर्रा हज़रात की ॿुधी सघां, लेकिन मुझे अॻिते कुछ प्रोग्राम पहिरियां खां तयशुदा आहिनि, उते पहुचणो आहे। हाज़िरी लगाइण चाहियां पियो। हुक्म जे तामील में हाज़िर थियुसि। हज़रत साईं सैयद सिराज अहमद शाह अमरोटी साहब जी इजाज़त सां बचार लफ्ज़ अवां जे खिदमत में पेश किया थम। अल्लाह तबारक व तआला अज जी हिन बारगाह के, अज जे हिन मजलिस के पंहिंजे बारगाह में शर्फ कबूलियत सां सरफराज फरमाए। ऐं कुरान जे हिन महफिल जे सदके रब असां जे दुनिया ऐं आखिरत जूं असां खे कामयाबियूं ऐं कामरानियूं नसीब फरमाए। ज़िंदगी बाक़ी, मुलाकात बाक़ी। वमा अलैना।